मानवारा पार्टी असाई पार्टी ज़िले सदर भाई मोहम्मद शिरारी तालके सदर भा हाकिम शेख भा इनाम मरी जसाब की क़यादत भा सनाला बिया दोस्त जेके भी धरने में शरीक थिया सभी दोस्तन के जीए सिंधु देश जीए साईं जी एम सैयद जीए शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी। दोस्तों ऐं साथियों, अज जो असो एहतजाज है वो कालाबाग डैम बादशाह डैम सिंधु मथा जो समूरा डैम अजा पे उनके खिलाफ़ है। असी या गाल वाज़े ही चिटे तौर पर चूँ था तो सिंधु दरिया ते हक सिंधी मानन जो है। असा अज का न पर उन डी का अस एहतजाज किया जॾहिं पंजाब जो सो बेखाई कई पंजाब कई पाकिस्तान वफाक के नाले ते जो डैम अजा सिंधु मथा जो उन फ्लड कैनाल तौर डैम अजा तरबेला डैम बिया मुख्तलिफ़ डैम उन्होंने मुस्तकिल जो में पानी छोड़ कर सिंधु के सुकाइण की कोशिश की वही। उन का अलावा 1948 में 1971 में 1991 में मुख्तलिफ़ मुआदा करे पानी जा सिंध के पानी की खिलाफ वर्जी कई वही। अज जो पाकिस्तान जो आदिल है जो मुनसिफ है जज चीफ जस्टिस यो ऐलान तो करे तो बादशाह डैम ॿियनि डैमनि लाइ चंदो गॾु था कयूं। असी चऊं था कि यो चंदो जो है यो गॾु करणु बंदि कयो वञे। बादशाह डैम हुजे कहिड़ो बि डैम हुजे असां की जेका लाड़ वारी पट्टी है लाड़ वारी पट्टी जेका सरसब्ज़ है उनके हींअर समुंड गिड़काईंदो पियो वञे। कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी आहे ई कोन। जेके असी सिंधी ख़ासि करे असी क़ौमी कारकुन आहियूं असी सिंध के मसइलनि ते जॾहिं ॻाल्हायूं था असी जॾहिं हाय घोड़ा कयूं था तो सिंध अंदर पानी की शदीद खोट है। सिंध अंदर ॿिया हज़ारे मसइला आहिनि तो असां पुरअमन सियासी कारकुननि जो आवाज़ बंदि करण के लाइ हितां जूं कुछ अस्करी क़ुवतूं असांखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजे दोस्तनि खे खणी जबरी तौर ते उन्हनि खे गुम करे था छॾनि। जबरी तौर ते गुम करण आलमी कानून की भंजकड़ी है। आलमी कानून की भंजकड़ी कंदड़ क़ुवतनि खे असी या जो पुरज़ोर अपील था कयूं तो जेके भी कारकुन जबरी तौर ते गुम किया विया आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। हाँ जेकॾहिं उन्हनि जो को ॾोह आहे तो उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे। बाक़ी असी सब क़ौमी कारकुन गॾिजी करे मुतालबो था कयूं तो सिंधु दरिया मथा बादशाह डैम हुजे कालाबाग डैम हुजे को भी डैम हुजे असी उनकी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं।